दोस्तों अस्सलाम वालेकुम जी। तो ये जो सुल्तान जो दुकान है सुल्तान बलोच हवन के रोदीदार कपड़े दीदार करायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाऊ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो रहम। तव्हां ॿुधायो? भाऊ जेको आहे तव्हां वटि कपिड़ो ॿार मतिलबु बि आहे क्वांटिटी बि आहे या पाकिस्तान जो आहे? सभु वीआईपी शयूं वीआईपी कपिड़ो आहे साईं। असां वटि पेंडर टोइबो आहे सरमन जो साईं मुंहिंजा। असां वटि अटालियन आहे, सुल्तानी आहे, असां वटि ग्रेस आहे साईं मुंहिंजा। असां वटि सरमन जी काटन आहे। असां वटि हर वैरायटी मिलंदी। रुमाल आहिनि दस्तियाब, नंढा ॿारनि जा वॻा सिकियल मिलंदा। असां वटि हर शइ मिलंदी, हर क्वालिटी मिलंदी। तव्हांजो भला जेको आहे मार्केट खां रेट कुझु घटि आहे या जेको आहे मार्केट जे बराबरि रेट आहे? साईं असांजो मार्केट खां रेट घटि आहे, सफ़ा मुनासिब रेट में ॾियूं था इनशाला। असां वटि जेको ग्राहक ईंदो इनशाला 20 रुपए कंहिं वटि बि न वेंदी। अच्छा, इन में जेको आहे सो तव्हां वटि तक़रीबन जेको आहे सो क्वालिटियूं आहिनि? इनशाला सभु क्वालिटी मिलंदियूं। असां वटि सुल्तानी, अटालियन, टोयोबो, असां वटि हर शइ मिलंदी अलाह जो हुकुम सां। अच्छा, इन में जेको आहे सो भला तव्हां उधर बि कुझु कंदा आहियो या जेको आहे कैश ते कमाईंदा आहियो? असां कैश ते कमाईंदा आहियूं साईं। 10 रुपया 20 रुपया वॻे ते रखूं था असां। 20 रुपया 50 रुपया बि वॻे ते रखूं था असां। माना 100 रुपया वॻे ते रखी असां माल खे खपाईंदा आहियूं। अच्छा, इन में तव्हां बि पाण जेको आहे इन्वेस्ट तव्हांजी कैश ते न तव्हां सां कुझु उधर स्टार्ट दे। हा शुक्र भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह आहे। सही आहे। शुक्र अलाह अलाह करे सघनि। भाऊ तव्हां वटि जेको आहे सो कपिड़ो हर क़िस्म जो मिली वेंदो असांखे? इनशाला हर शइ वैरायटी आई आहे साईं। असां वटि हर वैरायटी मिलंदी जेका तव्हां चवंदव इनशाला। मर्दानी में बि सुठी सुठी शयूं पियूं आहिनि असां वटि। लेडीज़ में बि सुठो सुठो कपिड़ो पियो आहे। जेको तव्हां चवंदव वॻो तलबंदव इनशाला हर शइ मिलंदी आहे। भला असांखे तव्हां इटालियन कपिड़ो कढी ॾेखारियो तव्हां वटि कहिड़े क़िस्म जो कलर पियो असां दीदार कयूं ग्राहकनि खे ऐं भाऊ वारनि खे तव्हां ॾेखारियूं। साईं तव्हांजे लाइ इटालियन सर भाऊ हे जेको आहे सो कपिड़ो आहे भाऊ इटालियन जेको आहे सर हिन जो छा रेट आहे, छा प्राइस आहे हिन जी वॻे जी? तव्हांजे लाइ थींदो 3000 जो वॻो। 3000 जो वॻो थींदो तव्हांजे लाइ मुनासिब रेट। इहो माना फाइनल रेट आहे हिन जो 3000? जी जी वीआईपी शइ आहे। हिन में 100 रुपया रोज़ रखूं था असां वॻे ते। इहा सुठी शइ आहे साईं। अच्छा, पोइ जेको आहे इन में तव्हां ॿी कहिड़ी क्वालिटीअ में भला जेको आहे सो कपिड़ो पियो आहे? असां वटि हर क्वालिटी मिलंदी जेका तव्हां दिलि जे तरफ़ां तलबंदव हर शइ मिलंदी अलाह जे हुकुम सां। सर तव्हां जेको आहे जीअं त ॾिठो हे आहे जेको आहे दुकानु जेको आहे मोहम्मद हाशिम मामू हाशिम आहे जेको आहे बलोच उनजो दुकानु आहे। ऐं उन वटि वीचारो छोकिरो कमु कंदो आहे शौकत सोलंगी जेको आहे शौकत सातो। ऐं महिरबानी तव्हांजी ऐं जेको आहे दुकान ते अचो ऐं तव्हांखे बहितर जेको रिआयत सां कपिड़ो मिलंदो।